दोस्तों अॼु उर्स चांडे जो एल्बम आहे 27। ही एल्बम तमामु बहितरीनु ऐं इंशाअल्लाह तव्हांखे ही पसंदि ईंदो। हिन में हिकु लाजवाब गीत ॻायो आहे उर्स चांडे। कंहिंखे हाल ॿुधायां पंहिंजो कोई नाहे मुंहिंजो साथी, कंहिंखे हाल ॿुधायां पंहिंजो। हिकु लाजवाब अंदाज़ में हिन ॻायो आहे ऐं कुझु दोस्तनि कमेंट्स कया आहिनि, उहे शामिल कयूं। ही दोस्त आहे इंडिया जो फारूक अहमद। इन लिखियो आहे तो मेहरबानी आपकी होनी चाहिए, आप पूरा एल्बम दिखा रहे हो, बड़ी मेहरबानी फारूक भाई। और यूज़र वाहिद अहमद, ये मेरा पुराना दोस्त है, बड़ी मेहरबानी आपकी। अञा ॿिया कमेंट्स भी आहिनि, उहे बि शामिल कयूं। उन खां पोइ फारूक अहमद वरी 3 कमेंट्स कया आहिनि। भाई आपने दिल खुश कर दिया। उन खां बाद फारूक अहमद लिखियो आहे ये बहुत पुराना एल्बम है, बहुत बहुत पसंद है, वॾी महिरबानी फारूक भाई, वॾी महिरबानी कमेंट्स कयो पिया। उन खां बाद फारूक अहमद लिखियो आहे वॉल्यूम 2 मारवाड़ी कैसेट, ठीकु आहे, उहा बि रखंदासीं हिन एल्बम खां बाद। उन खां पोइ फारूक अहमद वरी कमेंट्स कई आहे, माशाल्लाह बहुत ज़बरदस्त बहितरीनु। ऐं वहीद अहमद वॾी महिरबानी। हाणे एल्बम जे पासे हलंदासीं, एल्बम जे बारे में तव्हांखे ॿुधायूं, एल्बम जा कलाम सभु तव्हांखे ॿुधायूं ऐं शाइरनि जा नाला ॿुधायूं। ऐं दोस्तनि खे गुज़ारिश आहे त वीडियो खे लाइक ज़रूरु कनि ऐं चैनल खे सब्सक्राइब कनि ऐं कमेंट्स में पंहिंजी क़ीमती राय असांखे ॾियनि। ऐं हिन कैसेट जो पहिरियों कलाम आहे मुंहिंजे सूरनि साथ ॾिनो आहे तो, मतिलबु त मुंहिंजे सूरनि में साथ ॾिनो आहे तो। ऐं हिन जो शाइर आहे ईदल बलोच। उन खां पोइ आहे कलाम VIP आहे। कलाम जा ॿोल आहिनि मौलाई ॾे अहिड़ो यार, मतिलबु मौलाई हुजे, चिड़चिड़ो न हुजे, नखरेबाज़ न हुजे। ज़बरदस्त गीत आहे। हिन गीत जो शाइर आहे ख़ादिम ख़ासकेली। उन खां पोइ कलाम आहे हाजी खुश्क जो। कलाम जा ॿोल आहिनि कंहिंमें वफ़ा जो अखर ई नाहे, मतिलबु कंहिंमें वफ़ा जी का उमेद ई नाहे। उन खां बाद कलाम आहे हाजी शर शेख जो। कलाम जा ॿोल आहिनि कहिड़े माण्हूअ सां रखिजे यारी। उन खां पोइ कलाम आहे अॼु दिलबर ॾांहुं पियो वञा। कलाम आहे सूमर मकराणी जो। ऐं उन खां बाद साइड B में पहिरियों कलाम आहे परदेसी माण्हूअ लाइ पियो सिका मां। इन जो शाइर आहे दीदार सोनारी। उन खां बाद ॿियो कलाम आहे दर्स मजीद जो कलाम आहे, शादी तुंहिंजी अॼु थिए पई। उन खां बाद कलाम आहे हल हलऊं शहर छॾे, हिते कंहिंमें नाहे वफ़ा। उन खां बाद हिकिड़ो ॿियो कलाम आहे झलियूं अॼु बेवफ़ा जे साम्हूं झोलियूं मूं। ऐं हीउ कलाम आहे हबीबला खोसो जो। उन खां पोइ ॿियो कलाम आहे परचे नथो जानीअड़ो, परचे नथो जानीअड़ो, ओॾस ॾियो मूंखे को अहिड़ो। उन खां पोइ लास्ट कलाम आहे कंहिंखे ॿुधायां हाल पंहिंजो। ऐं हीउ कलाम आख़िरी जेको आहे उहो इस्माइल जो कलाम आहे। इस्माइल पुराणो शाइर आहे, तमामु पुराणो। वीडियो भलो लॻो हुजे त लाइक ज़रूरु कंदा ऐं पंहिंजे दोस्तनि में शेयर कंदा।